अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो से गॾु हाज़िर आहियां। अॼु मां अव्हां जे लाइ ज़ोंग ते फ्री इंटरनेट हलाइण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि VPN जे ज़रिए। हिकु नओं VPN आयो आहे दोस्तों। तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं पहिरियां ही VPN बंदि थी विया, वरी 2-3 ॾींहं थिया आहिनि त वरी जेज़ ते जेका VPN हलनि पिया, वरी जेज़ ते बंदि थी विया, वरी हाणे ज़ोंग ते सर्वर जेके आहिनि हली रहिया आहिनि। ओपन टनल VPN आहे, जंहिंजो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन में फाइल हिकिड़ी आहे, उहा अपलोड करणी पवंदी। उन खां बाद में तव्हां फ्री इंटरनेट हलाए सघो था। उन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त असांजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। मुकमल तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि त वीडियो पूरो ॾिसो, ईअं न त बाद में वरी तव्हां चओ त असांजो VPN न हलियो ऐं कमेंट में तव्हां घटि वधि लिखो। हीउ VPN बिल्कुलु कमु करे रहियो आहे ऐं तेज़ तरीन इंटरनेट हलाए रहियो आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो आहे, उते लिखिणो आहे ओपन टनल ऐं हीअ ऐप जेकी आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिनखे तव्हांखे डाउनलोड करिणो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त जेके असांखे ऑलरेडी सब्सक्राइब करे चुका आहिनि त उहे महिरबानी करे वीडियो खे लाइक ज़रूरु कनि, ऐं जेके नवां आहिनि त उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कनि, त उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। त प्ले स्टोर ते वञी करे डाउनलोड करण खां पोइ तव्हांखे हिनखे ओपन करिणो आहे। ओपन करण खां पोइ हिन जो इंटरफेस कुझु हिन तरीक़े सां नज़र ईंदो। त तव्हांखे हिते कुझु बि न करिणो, सिर्फ़ु मथे हिकिड़ो ऑप्शन आहे फाइल वारो, तव्हां उनखे क्लिक कंदव। उही मथे ऑप्शन आहे, इनखे तव्हां क्लिक कंदव त पहिरें नंबर ते इंपोर्ट कन्फिग लिखियलु आहे। इनखे तव्हां कंदव, अलाउ कंदव त हिते फाइल हूंदी जेका मूं डाउनलोड कई आहे, उहा तव्हां बि डाउनलोड कंदव। फाइल तव्हांखे किथे मिलंदी? फाइल डिस्क्रिप्शन में व्हाट्सअप ग्रुप जी लिंक आहे, उहा जॉइन कयो। उते तव्हां मैसेज कयो तव्हांखे ओपन टनल जी फाइल खपे त मां उते सेंड कंदुसि ऐं बाद में तव्हां हिते उहा अपलोड करे सघो था। हीअ फाइल मूं वटि पई आहे व्हाट्सअप में, हीअ मां जेको आहे त अपलोड कई आहे। अपलोड करण खां बाद में सिर्फ़ु तव्हांखे हिनखे स्टार्ट वारे बटण खे हणिणो आहे ऐं ओके करिणो आहे, ऐं इंशाअल्लाह तव्हांजो हीअ VPN कनेक्ट थी वेंदो। दोस्तों हीअ VPN कुझु ॾींहं लाइ हलंदा आहिनि, थी सघे हिकु ॾींहुं हले, 2 ॾींहं हले, थी सघे महीनो बि हली सघे। बाद में हीअ बंदि थी वेंदा आहिनि। जेके दोस्त बाद में वीडियो ॾिसनि था उहे वरी चवंदा आहिनि यार तव्हांजो VPN वीडियो कूड़ो आहे। ईअं न आहे दोस्तों, हीअ VPN कॾहिं हलंदा आहिनि, कॾहिं बंदि थी वेंदा आहिनि। असां त सिर्फ़ु कोशिशि कंदा आहियूं जंहिं वक़्तु हीअ हलंदा आहिनि त उन टाइम असां वीडियो ठाहींदा आहियूं, ऐं बाद में हीअ बंदि थी वेंदा आहिनि त उन में असांजी का बि ग़लती न आहे। इन जे लाइ तव्हां खां माज़रत वठंदासीं। हीअ ॾिसो कनेक्ट थी वियो आहे ऐं VPN जेको आहे त असांजो हली रहियो आहे। ऐं YouTube तव्हां ॾिसो त हीअ मुंहिंजो हली रहियो आहे, छो जो असां वटि त नेटवर्क जो मसइलो आहे, इन करे थोरो स्लो हले थो। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजी वीडियो पसंदि आयो हूंदो।